हाकड़े ढोरे ते दबाव वधण ऐं संतोरो फार्म खाली करण जो अलर्ट जारी थियण बाद ख़ौफ़। शादी लार्ज भरिसां LBOD स्पाइनल ड्रेन खे कट ॾियण जूं तयारियूं। पुलिस ऐं आबपाशी अमलदार गिरी मशीनरी सूदो मौजूद। समय ॻोठाणा पहुचण बाद छिकताण पैदा थियण जो ख़दशो। पुलिस अटालन ताक़त जे इस्तेमाल लाइ पोजीशन संभाले वरिती। आला अख़्तियारनि जे हुकुम जो इंतज़ार। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त 0 पॉइंट वटि कट लॻण सां केतिरा ई इलाइक़ा ॿुॾी वेंदा। आबादी वारनि इलाइक़नि खे ॿोड़ण न ॾींदासीं। मीरपुर ज़िले में वक़्फ़े सां वसकारे बाद नौकोट शहरी आबादी लाइ ॿोॾ जो ख़तरो वधी वियो। सिवाय इस वक्त सेवन टाउन और भान टाउन पूरा सेवन तालका 8 से 10 फुट पानी है। मुझे उम्मीद है कि दादू को नुकसान नहीं होगा, इसलिए कि पानी का जोर जैसे देख रहे हैं हम टूट रहा है। मैं कोशिश करूँगा दादू की तरफ जाऊँगी। आज सेवन तालके से पानी उतरना 6 इंच कहते हैं कम किसी जगह पर। मैंने देखा भी रास्ते में निशानों से पता चलता है जो बिल्डिंगों पे या जो। मुझे आज हिसाब चाहिए हर गांव के लिए। इधर पहले इतना 2010 में अरेंज किया था कि रेवेन्यू वाले बैठते थे, इधर जो कश्तियाँ जाती थी वो बस सर्विस सॉर्ट ऑफ चलाते थे। वो कुछ भी नहीं हो रहा है। उम्मीद है तो दादू न ॿुधंदो। सेवण तालके जे ॿुॾी वियल यूसीस में पानी घटिजी रहियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं सेवण जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जे दौरे दौरान ॻाल्हियूं। वॾे वज़ीर ॿेड़ी ते सवार थी अबाणे इलाइक़े वाहुड़ समेत ॿुॾी वियल यूसीस जो दौरो कयो। वॾे वज़ीर ॿोॾ मुतासिरनि लाइ ॿेड़ियुनि जी सर्विस शुरू न करण ते इंतज़ामिया खे छंड बि पटी। कोटरी में इस वक्त जो है जो आउटफ्लो है वो 6 लाख पे जा रहा है। ये थोड़ा टाइम काफी ले रहा है। जो हमारी एक्सपेक्टेशंस भी थी उससे भी ज्यादा टाइम ले रहा है। जो जितने भी कट से या डी वाटरिंग के प्रोसेस होंगे वो सारे डिपेंड करते हैं इस पे, तो इसीलिए इसके लिए ज्यादा वेट हो रहा है। इसमें कुछ इलाके ऐसे हैं अभी तक जहाँ पे पानी का जो है वो निकाल जो है वो नहीं हो पा रहा। तो हो सकता है कि हुकूमत को कुछ मजीद मुश्किल फैसले करने पड़े। सिंध में बोर जो पानी कढण लाइ कुछ ॾुखिया फैसला करना पवंदा। पानी निकाल करण वारा फैसला पाक फौजी इंजीनियरिंग टीम की मुशावरत सां कया वेंदा। सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त कोटड़ी वटां 5 लाख क्यूसिक खां वधीक पानी गुज़री रहियो आहे। समुंड में पानी जो छोड़ उम्मीद खां घटि थी रहियो आहे। कोटड़ी वटां पानी लहण खां पोइ ई वधीक कट हणण जी हिकमत अमली तय कई वेंदी। इमरान खान PTI क़ौमी बहरान दौरान शर्मनाक सियासत पिया कनि। आलमी इदारनि खे चयो पियो वञे त पाकिस्तान खे इमदाद न ॾियो। PTI अखबार तरफ़ां हुक्मरान इतिहाद ते इमरान खान के कत्ल की साज़िश जा इल्ज़ाम। फवाद चौधरी चयो आहे त चूंडनि में इमरान खान की कामयाबी खां हुक्मरान ॾिनल आहिनि। उहे चाहिनि था त इमरान खान चूंडनि में नथो हाराए त खेसि फिज़िकली हटाए वञे। इन ही समूरी हिकमत अमली में मरियम नवाज़ जो हथ आहे। इहे सभु माण्हू इमरान खान के कत्ल ते कमु करे रहिया आहिनि। इमरान खान ख़िलाफ़ मज़हबी नफ़रत जो माहौल ठाहे पियो वञे। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में वक़्फ़े सां जारी वसकारे ॿोॾ मुतासिरनि जा अहंज मीणा करे छॾिया। डीपलो में वेझी किरण सबब 2 नौजवान मूसा और याकूब लुंड अजल जो शिकार। कराची में गर्मी और ॿूसट बाद किकर वसी पिया। तेज़ बरसात सबब अहम रस्तनि हेठां इलाइक़ा ॿुॾी विया। हैदराबाद में बरसात बाद मौसम खुशगवार। टंडो मोहम्मद खान, उमरकोट, ठठो, बदीन, मीरपुर ख़ास और सजावत ज़िलनि में किथे हल्की तो किथे तेज़ बरसात। शादी लार्च, गोलारची, कड़ियो गंवर, कढ़ण, ॾेई और मातली में तेज़ हवाउनि सां वसकारो। नौकोट, कुंडरी, कलोई, जाती, टंडो गुलाम हैदर और भरपासे बरसात। रस्तनि ऐं बंदुनि के किनारनि ते खुलियल आसमान हेठि वेठल ॿोॾ मुतासिरनि जा सूर बीणा थी विया। LBOD और पुराणे धोरे खे घारे जे पानी में ॿुॾी वियल जुडो शहर भी वक़्फ़े सां वसकारो जारी। औरतुनि ऐं मासूम ॿारनि सूधो ॿोॾ मुतासिर बरसात खां बचण लाइ डोड़ंदा रहिया। कोहिस्तान की जाबरू पटी ते गजगोड़ सां वसकारे बाद नयूं धोरा और नंढा डेम भरिजी विया। कोहिस्तान के केतिरनि इलाइक़नि जो ज़मीनी राब्तो काटा रहवासियुनि खे अच वञ में ॾुखियायूं। छो हाँ तो हारी यार अकेलो तू ना ही अकेलो ही प्यार सजो संसार व तुझे लाए तू ना ही अकेलो छॾबो न कॾहिं थकबो न कॾहिं हिन सख़्त घड़ीअ में
हर विख वधी हर जाए तुझे लाए, हर जाए तुझे लाए। नाई अकेलो, तू नाई अकेलो, तू नाई अकेलो। ॿोॾ मुतासिरनि लाइ मुफ़्त मानी जा तंदूर लॻाइण वारी टाइम न्यूज़ जी अपील खे मोट ॾिदे वधीक केतिरा ई तंदूर लॻी विया। जामशोरो खां पोइ सेवण ऐं जोही में बि ॿोॾ मुतासिरनि खे तंदूर जी मानी मिलण लॻी। जामशोरो में दरिया दिल माण्हुनि पारां ॿोॾ मुतासिरनि लाइ हिकु वधीक तंदूर लॻायो वियो। ॿोॾ मुतासिर ॿारनि ऐं ख़ानदाननि लाइ मुफ़्त मानी जी फरहमी जारी। मानी जा मुफ़्त तंदूर शुरू थियण बैदि कुझु सरहदी वारनि ॿोॾ मुतासिरनि लाइ भाॼी ऐं ॿोड़ जो बि बंदोबस्तु करे छॾियो। मिटी मां मानियूं ठाहींदड़ न्याणी निशा हाणे पंहिंजे हथनि सां ॿोॾ मुतासिरनि में असली मानियूं विरहाए रही आहे। दादू जे DC मेहर ऐं जोही जे शहरनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत अॼु रिंग बंद बि इंतिज़ामिया जे खाते में विझी छॾियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणो में जमा करायल रिपोर्ट में केन शाह जोही ऐं मेहर सूदो ज़िले जे ॿियनि इलाइक़नि में रेस्क्यू तोड़े रिलीफ ऑपरेशन जी दावा। रिपोर्ट में DC दादू मुर्तज़ा शाह दावा कई आहे त ॿोॾ मुतासिरनि में 7,830 खेमा विरहाया विया आहिनि। 49,000 मच्छरदानियुनि मां रुॻो 38,500 मच्छरदानियूं विरहाइण जो एतिराफ़। रिपोर्ट में चयो वियो त ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां मेहर ऐं जोही शहरनि खे बचाइण लाइ रिंग बंद ठाहिया पिया। MNV ड्रेन जे बंदनि जी निगरानी ऐं मज़बूती लाइ बि असराइता उपाउ वठण जी दावा। पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति केस में सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जो किरदारु जानिबदाराणो हो। जजिस जी मुक़ररी वारे मामले ते बार एसोसिएशन जी मदद घुरबल आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमरदा बंदियाल जो नए अदालती साल जी शुरूआत ते फुल कोर्ट प्रेफरेंस खे ख़िताब। चीफ जस्टिस चयो त चार्ज संभालण वक़्तु सस्ते ऐं फौरी इंसाफ़ जी फरहमी जो चैलेंज हो। ख़ुशी आहे जो अल्तवा हेठि केसिस जो अंग 54,134 मां घटिजी 50,265 थी वियो। ईंदड़ 6 महीननि में अल्तवा हेठि केसिस जो अंग घटाए 45,000 कयो वेंदो। सीता रोड में राशन विरहाइण दौरान पीपल्स पार्टी MNA ते नौजवान खे क़त्ल करण जो इल्ज़ाम। मक़तूल नौजवान जी माउ जी दरख़्वास्त ते दादू जे अदालत SHO सीता रोड खे 14 सेप्टेम्बर ते रिपोर्ट सूदो तलब करे वरितो। दरख़्वास्त में इल्ज़ाम हयो वियो त MNA इरफान लगारी, संदसि चाचे कंबर लगारी ऐं ॿियनि नौजवान दमसाल सोलंगी खे लठियूं हणी क़त्ल कयो। ॻाल्हायल जवाबदारनि समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल करण जी इस्तह। ऐं शिकारपुर जी अदालत तेगो ख़ान तेगानी खे पुलिस एहलकारनि जी शहादत वारे केस में आजो करार ॾेई छॾियो। गढ़ी तेगो में 1 साल अॻु ऑपरेशन दौरान धाड़ेलनि जी फायरिंग में 3 पुलिस एहलकार शहीद थिया हुआ। वाक़े जो केस दाख़िल थियण बैदि पुलिस तेगो ख़ान तेगानी खे कराची मां गिरफ़्तार करे शिकारपुर मुंतक़िल कयो हो। अदालत तरफ़ां 1 साल बाद तेगो ख़ान तेगानी इल्ज़ामनि खां आजो करार।